ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। गौसपुर खां त गौसपुर जे ॻोठ इसहाक नंदवाणी में नंदवाणी बिरादरी जी ॿियनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि अली मोहम्मद नंदवाणी मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल आहे। झेड़ो काहरे तकरार तां पेश आयो आहे। पुलिस पहुची वई, जांच शुरू कई वई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। गौसपुर खां गौसपुर जे ॻोठ इसहाक नंदवाणी में नंदवाणी बिरादरी जी ॿियनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि अली मोहम्मद नंदवाणी मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त झेड़ो काहरे तकरार तां थियो आहे। पुलिस पहुची वई आहे। वधीक जांच कई पई वञे। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। गौसपुर खां गौसपुर जे ॻोठ इसहाक नंदवाणी में नंदवाणी बिरादरी जी ॿियनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी गौसपुर जे रिपोर्टर अब्दुल समी बिजाराणी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल समी, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंज़र ॻोठ इसहाक नंदवाणी में नंदवाणी बिरादरी जे ॿियनि धुरियुनि में कारहें तकरार सां झेड़ो थी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई ऐं लठनि स्रोटनि जा वस्कारा लाहे ॾिना। जंहिंमें 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अली मोहम्मद, रज़ा मोहम्मद ऐं ख़ुदा बख़्श समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां अली मोहम्मद ऐं रज़ा मोहम्मद ॻणती जोगी हालत में खेसि लाड़काणे जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जहिड़ो धुर नंदवाणी रावत ऐं गफ़ूर नंदवाणी में थियो आहे। झेड़ींदड़ धुरियूं ॿई पाण में सॻा सौट बि आहिनि। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण वारी सूरत हाल हिन वक़्तु आहे। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची खेसि तफ़सील वठी ऐं मुजरिमनि जे पोयां वियल आहे। झेड़े में ज़ख़्मी थियल नंदवाणी खे अली मोहम्मद नंदवाणी खे इलाज लाइ लाड़काणे नियो वियो त ज़ख़्मनि जा सूर न सहंदे ज़ख़्मी अली मोहम्मद नंदवाणी फौत थी वियो आहे। जॾहिं फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद लाश अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।